إن الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا إنما الخمر والميسر والأنصاب والأزلام رجس من عمل الشيطان فاجتنبوه لعلكم تفلحون। सूरह मायदा में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो ए ईमान वारा शराब जुआ अने उ जगह जै जगह मथे बुतें जे नाले मथे कुर्बानियूं थियनि थियूं अने पिंड जी क़िस्मत मालूम करे ला करे अलग अलग तरीक़ा अपनाइणा ई मड़े शैतान जा गंदा कम ई त इन्ही खां ई बचो त ऐं कामयाब थी वञो। अल्लाह ताला इन आयत में 4 वस्तु जो ज़िक्र कयईं। तंहिं जा पहली वस्तु जेको आहे तंहिं मथे पाण थोड़ी ॻाल्हि कंदासीं। पहली वस्तु कई है शराब, जंहिंखे पाण दारू चऊं था। शराब हिकिड़ी अहिड़ी वस्तु है जेको इंसान जी अकल खे खाई वञे। इंसान जरा दारू पिए थो अने जरा शराब पिए थो त इंसान जे अकल मथां पर्दो पई वञे थो। एतिरे लाइ करे अरबीअ में इन दारू ने शराब खे खमर चवाजे। खमर उन वस्तु खे चवाजे जेको वस्तु कंहिं वस्तु खे ढके छॾे। जीअं त जेको औरतूं पिन जे मथे मथां जेको साड़ी या ॾेढो पाण जेकी पिण चऊं उॾी, इनखे अरबीअ में ख़िमार चवाजे। ख़िमार एतिरे लाइ करे चवाजे जे ई जेको कपिड़ो आहे ई औरत जे मथे खे ढके छॾे थो। त ईअं ज खमर यानी दारू ने शराब जेको आहे ई पण इंसान जे अक़ल खे ढके छॾे थो। हिकिड़ो इंसान जरा दारू पिए थो, शराब पिए थो, त उन इंसान खे इन वस्तु जी जेको आहे कीअं ख़बर नथी वे जे मूंखे साम्हूं केरु आहे। पे आहे कि मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो वड़ियल आहे, मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजी भेण आहे, कंहिं वस्तु जी कोई तमीज़ नथी वे। उन्हनि जी अकल जेको आहे उनटाणे बिल्कुलु सम्झी लाइ ख़तम थी वञे थी। एतिरे लाइ करे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो वाक़ियो बयानु कयूं कि दारू ने शराब केतिरी ख़राब वस्तु आहे, केतिरा नुक़सान आहिनि। हिकिड़ो वाक़ियो बयानु कयूं जे अॻे बनी इसराइल में अॻे क़ौमे में हिकिड़ो माण्हू नेक माण्हू हो, परहेज़गार, मुत्तकी, ज़ोरदार नेक इंसान हो। पोइ हिकिड़ी औरत उन नेक माण्हूअ खे फांसाए लाइ करे उन माण्हूअ खे खणाए गिणे अने पिंड वटि ॿोलाए। उहा औरत बदकार ने बुरी औरत हुई। पोइ उन जेको मुत्तकी इंसान हो, नेक इंसान हो, उनखे साम्हूं उन औरत 3 ऑप्शन रखें। 3 ऑप्शन ही रखें। पहलो ऑप्शन रखें जे या तो तुम मुंह से बदकारी कर, जिना कर, मुंह से बुराई ने जिना कर। पहलो ऑप्शन ही रहो। ॿियो ऑप्शन ही है जे मासूम हिकु नंढो बच्चो वेठो हिनखे तूं मारे विझ, हिन जो खून कर। ने टियों ऑप्शन ही है जे तूं दारू जो गिलास भरियो पियो दारू पी वे, शराब। हिकिड़े पासे है जिना, ॿिए पासे है मासूम बच्चे के, बेगुनाह बच्चे के कत्ल करणो, टे पासे है दारू ने शराब पीअणो। तो उन माण्हू वीचारें कि जिना हिकिड़ो वॾो गुनाह आहे, बदकारी जिना वॾो गुनाह आहे, कुला कई आऊं। अने ॿियो मासूम बच्चे के, बेगुनाह बच्चे के ईअं मारे विझणो, ई त मगो वॾो गुनाह आहे। इन टिनी में जा हल्को गुनाह ही है जे दारू जो जेको गिलास भरल पी छॾियां, हिन में कीअं वांदो न आहे, मूंखे थोरो नुक़सान थींदो, बाक़ी ॿियो त वॾो गुनाह किन थींदो। एतिरे लाइ करे उन उहो दारू जेको शराब जेको उन में जा मजबूरीअ में उहो गिलास पी पिन खे ज़िना खां अने खून खां बचाए लाइ करे। पोइ जरा उहो दारू उन पी गिड़े, शराब जरा पी गिड़े, त उन मथे नशो चढ़ियो। जरा नशो चढ़ियो त नशे में उन पूरो कयईं
जे उन औरत से ज़िनापण करे लाथे पोइ उन ई नशे में उन बचे खे पण उन मारे वियो। ई हिकिड़े इन दारूअ जे कारण, शराब जे कारण उन इंसान वटां ॿिया ॿ वॾा गुनाह थिया। ज़िनापण थी वियो अने उन इंसान वटां खूनपण थी वियो। कुला ई दारू ने शराब जेको आहे इहे इंसान जे अक़ल मथे पर्दो विझी छॾे। पोइ इंसान खे नथी ख़बर हुई कि मूंखे साम्हूं केरु न कोड़ो कयां। एतिरे पाण माण्हू खे ॾिसूं था जेको दारू ने शराब पीए था, बेभान थी करे, बेहोश थी करे, बेख़बर थी करे वाटे मथे रस्ते मथे पिया वञनि। उनखे कीअं ख़बर नथी वे जे दुनिया में कोड़ो थिए पियो, को नथो थिए, मुंहिंजो को नुक़सानु, कोड़ो फ़ाइदो। त ई शराब जेको आहे इंसान जी अक़ल खे खाई वञे, अक़ल इंसान जी ख़तम थी वञे जिन टाणे इंसान पीए थो। ने जेको इंसान लगातार पीए पियो, मुसलसल पीए पियो दारू ने शराब, उन इंसान जो जिस्म पण ख़तम थी वञे। जेको माण्हू दारू ॾियई, शराबीअ जेको आई ने कायम माटे जेको दारू पीए था, उहो पाण उनखे ॾिसूं, उनजी ॼमार नंढी आहे अञा 30 वरे, 35, 40 वरे, 50 वरे, पण हिनटाणे उन जी हालत ई आहे जे पांखे नज़र अचे था त लॻो अहिड़ो लॻे जो वॾो को ॾोसनि में गढो माण्हू ऐसी वरे। जिस्म में की ताक़त न आहे, अंगे में को ॿर न आहे, चेहरे मथे की नूर न आहे, कोई वस्तु न आहे, जिस्म सॼो खाजी वियो, ख़तम थी वियो। न इन करे वॾो नुक़सान ई थिए थो जे इंसान जो पैसो बर्बाद थिए थो अने इंसान फ़क़ीर बनी वञे। जेको दारूड़ी माण्हू आई, शराबी जेको माण्हू आई, जंहिंखे इहा लत लॻी वई आहे, नशो लॻी वियो आहे, उहो पिनी सिनी पण उहो गमे या करे मेड़ पिन जो कईं ने दारू पीतेला करे पिन जे घर जा दागीना, पिन जे घर जूं वस्तूं छैले बागे ठां ठिकर पण विकिणी छॾींदा, अहिड़ी हालत थी थी। त ई दारू हिकिड़ी अहिड़ी वस्तु आहे, इनखे उम्मुल ख़बाइस चईंदा आहियूं। उम्मुल ख़बाइस यानी मिणी बुराई जी मां आहे। इहा केतिरियूं बुराइयूं आहिनि, गुनाह जा कम आहिनि, मिणी जी मां इहो उम्मुल ख़बाइस यानी मिणी जी मां आहे, मिणी खां वॾो गुनाह आहे सम्झी लाइ। दारूअ खां बचणो आहे। दारू जेको पीअंदा हुआ उनखे नसीहत करणी आहे, सम्झाइणो आहे त पाण सम्झंदासीं इस्लाम जे अंदरि जेको दारू हो पहिरीं हलाल हो, पोइ कीअं हराम थियो, सहाबा किराम कीअं छॾियो, अने इंसान छॾणु चाहे त छॾे सघे थो, को तरीक़ो आहे, उनजे बारे में ॻाल्हि थींदी इंशाअल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह ताला पाण मिणी मुस्लमान पाए खे दारू खां शराब खां बचाए। आमीन। वमा अलैना इल्लल बलाग।